मिंबर ते मौला जो सोना मदा ज़ाकिर अल-बैत ज़ाकिर नज़र हुसैन मौजूद हैं उन्हें इबादत समाज में ज़ाकिर नज़र अब्बास ज़िक्र आले मोहम्मद कंदा ऐं बाद में इंशाअल्लाह ज़ाकिर अल-सैयद ग़ुलाम अकबर शाह पहुंची वेंदा ऐं ॿिया मौला जा मदा बि इंशाअल्लाह पंहिंजे वक़्त जे अंदरि इबादत में सो वठंदा। नाराए तकबीर, नाराए रिसालत, कुल ईमान, नाराए हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, आले मोहम्मद जे हर दुश्मन ते लानत, बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदर सलावत। मरहूम मगफूर सैफुल खान अबड़ो ऐं उनजी ज़ौजा मरहूमा मरहूम मोहम्मद उर्स अबड़ो, मरहूम इम्तियाज़ अली ऐं ॿिया बानियां जा जेतिरा भी मरहूमीन इन दुनिया के छॾे दारुल बका न विया उन सभिनी जे दर्जात बुलंदी वास्ते आले मोहम्मद जी ज़ात ते बुलंदर सलावत। हर इंसान जी तमन्ना है तो मूंसां बतूल राज़ी हुजे। हर इंसान जी तमन्ना है तो मूंसां बतूल राज़ी हुजे। अखियुनि सां ॾिसां करबला साम्हूं हुसैन गाज़ी हुजे। जन्नत तो हिन दुनिया में अज़ादार जे पोयां फिरंदी थी वठे मगर शर्त इहा इंसान अज़ादार सां गॾु नमाज़ी हुजे। नाराए हैदरी, ज़ाकिर अल-बैत ज़ाकिर हसन रज़ा 5 मिनट लाइ इबादत कंदा। उन खां बाद ज़ाकिर नज़र हुसैन बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदर सलावत। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। सलवात। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफी ज़ुनूबना बिल क़ासिम मुहम्मद तय्यबीन ताहिरीनल मासूमीनल मज़लूमीन बिला जुर्मिना वला ख़ता अल्लज़ी क़ाल इंदा वक्त विदाई मिनल ख़याम या ज़ैनबो उम्मे कुलसूम
दही जरी सैयदा दे आखिरी सलाम कयो ज़ैनब साइण बुधो जिए सलाम ख़याम जे दरवाजे ते कई ज़हरा जी फरमाए थी अम्मा फिज़ाबो वञ हुसैन के सॾिया चवे ज़मा तव्हां ॿाहिरनि जे सहारे ते मदीनो छॾियो तूं इएं कीअं थो वञे साइण फरमाए थी हुसैन ज़ैनब थी सॾई ज़ैनब जो आवाज़ आयो हुसैन फरमाए थो अम्मा फिज़ा ओ ज़ैनब खे चओ मां ज़ख्मी घणो आहियां मतां काई परदादार ॾिसी मरी वञे साइण फरमाए थी ओ हुसैन जे तूं बाबे अली जी पग जो वारिस आहीं मां बि ज़हरा जी चादर जी वारिस आहियां ओ वाइदो थी कयां को बि न मरंदो हुसैन फरमायो ॿियो कोई मरे या न मरे मतां मुंहिंजी सकीना मरी वञे टे भेनूं वठी उते आयो जिथे सजाद सुतो पियो मार के हथ मां वठी फरमाए थो उथी जाग अमानत ॾियां जड़ी मर ॾिठई बाबाई तव्हांखे छा थी वियो आहे मुंहिंजो अकबर काॾे वियो आहे ओ चाचो अब्बास काॾे वियो आहे मौला फरमाए थो तूं अकेलो रहिजी वियो आहे ओ ॿिया सभई हलिया विया मुंहिंजे भेनरनि जी पारत हुजई मौला फरमाए थो बाबा इंसाफ़ न कयई मां बीमार आहियां मुंहिंजी पारत की खेॾ नई साइण फरमाए थी हुसैन सजाद जी पारत मूंखे ॾे मां ॼाणा दरबारूं ॼाणनि या बाज़ारूं ॼाणनि मुंहिंजो नसुल भली मुकी वञे तुंहिंजो नसुल मदीने मोटाए न